IB टेस्ट पास कंदड़ मास्तरी जी जेका टेस्ट पास कंदड़ तालके काज़ी जे मुख़्तलिफ़ जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि अॼु काज़ी अहमद में मेन रोड ते मुज़ाहरो करे अलामती बुख हड़ताल ते वेठा आहिनि। अचो त हिननि उम्मीदवारनि खां पुछूं त हिननि जा वधीक छा चवण आहे। जीअं त इहा असां मजबूरन बुख हड़ताल कैंप ते क़ाइमु कई आहे, छाकाणि त असां ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे तालका काज़ीअम में रहूं था। जॾहिं त ज़िला शहीद बेनज़ीराबाद में 4 तालका आहिनि, जॾहिं त 3 तालकनि खे 40+ सभिनी खे ऑफर ऑर्डर जारी कया विया आहिनि ऐं तालका काज़ीअमनि खे जेके कैंडिडेट्स पास विया आहिनि उन्हनि खे वेटिंग में रखियो वियो आहे, छाकाणि त सीटूं हुजण जे बाद बि जेको आहे ऑफर ऑर्डर जारी न पिया कया वञनि। इन जे सरासर नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ु असां जेको आहे हिते बुख हड़ताल कैंप जारी कई आहे। तालके काज़ीअम जा जेके कैंडिडेट्स आहिनि उहे रहिजनि पिया। वॾे में वॾी जेकी वेटिंग लिस्ट आहे उहा तालका काज़ीअम जी आहे, जॾहिं त ॿिया तालका सभु थी चुका आहिनि। 40 ताईं पंहिंजा ऑफर ऑर्डर ऐं जॉइनिंग ऑर्डर खणी चुका आहिनि। असां ताईं जेकी नाइंसाफ़ी कई वई आहे, असांखे हमेशह पोइते थी कयो थो वञे। 15 सालनि खां पोइ असांखे हिकिड़ी मेरिट ते नौकिरी मिली आहे, उन जे करे असांखे उहा नथी मिली सघे अञा ताईं। असां हिते रोडनि रस्तनि ते एहतजाज बि कया, मजबूरन असां अलामती बुख हड़ताल कई आहे। 3 तालकनि खे 40+ वारनि उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾिना आहिनि, जेको असां वटि तालके में 46 वारा बि रहिजी विया आहिनि। त असांजे वटि माना सीटूं बि घणियूं आहिनि, पोइ बि असांखे ऑफर ऑर्डर ॿियनि जे तालकनि जे भेट में असांखे घटि न विया आहिनि। आख़िर छो असां सां कहिड़ी नाइंसाफ़ी था कनि? सो असां सभिनी जी हिकिड़ी गुज़ारिश आहे CM सिंध खे, तइलीम सेक्रेटरीअ खे ऐं मिनिस्टर खे त बाबा असां सां हीअ जेकी नाइंसाफ़ी आहे इहा असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि असांजा, त असांजे जेके बि 40 उम्मीदवार आहिनि उन्हनि खे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। काज़ी अहमद खे सफ़ा पोइते कयो पियो वञे बनिस्बत ॿियनि तालकनि जे हिसाब सां, जॾहिं त असांजे तालके में घणा स्कूल बंदि पियल आहिनि जंहिंखे अञा खोलियो ई न वियो आहे। ईअं खणी चवां त कंहिं बि ऑफिसर या कंहिं बि अमले अञा ताईं उनजी जांच पड़ताल बि न कई आहे। ॿियनि तालकनि में 300 खां मथे वैकेंसियूं ॾेई चुका आहिनि, असांजे तालके में सिर्फ़ु 160। छा असांजो तालको नंढो आहे या असांजे तालके में एजुकेशन न आहे? असां हिन जॻह ते वेठा आहियूं, असां पंहिंजे रोज़गार लाइ न वेठा आहियूं, असां पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ वेठा आहियूं। तव्हां नौजवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, चवणु आहे त असांखे ऑफर ऑर्डर ॾेई असां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन राजा सां गॾु ममता जतोई, KTN न्यूज़ काज़ी अहमद।